जफर बुधायण का सवा गुम थी वियो आहे। समझ में नथो अचे कुंवर। कासिम का पूछो न बाबा साईं। कासिम बुधायो जो तो पंहिंजे असुल गोठ वियो आहे। अलाए कहिड़ी मजबूरी हुयसि। भला जफर कीअं याद पियो अथव बाबा साईं? सचड़ा माण्हू न आहिनि विसरंदा कुंवर। जफर हुजे हा न त परवेज़ पर बि न हणी सघे हा। पर पचजी असरेस वञी मालकी कयोसि। अची वियो छा आंवर में? करंट में चओ रेस, करंट में। काराट जी अस्पताल पहुतो हूंदो। ध्यान रखो, शहबाज जी टिकट कटी चुकी आहे दोज़ख ॾांहुं। जे ईअं न थियो त तव्हां ॿई जहन्नम रसी थींदो। भला केतिरा भेरा यकीन ॾियारियूं बाबल साईं। हा रेस, हाणे बगन चपो चपो शहर शहर ॻोल्हे खेसि आणींदासूं। तव्हां भरवसो कयो। पोइ वञो, हॉल वञी इहो कमु कयो। ॾिसो शादा, देर न कयो। हा, हिकु मिंट बि ज़ाया करण जे हक़ में न आहियां। निर्दाय सूबेदार, गोराम परवेज़ खान जे हमले में गिरफ्तार करणो आहे। सूबेदार साहब, आहिस्ते रेस। पुलिस पखी न आहे जो रड़ सां परनि ते पाणी पइजी वञेसि। डीएसपी साहब जो हुकुम आहे। गोराम डंड जो पखी आहेसि, मुजरिम आहेसि। कॾहिं संगार खान त कॾहिं बहराम खान। रेस, तू मुजरिम खे पनाह ॾेसि। ने ख़बर कना जोशन। तू माठ कर, भला मूंखे ॻाल्हाइण दे। छा ॻाल्हाइण ॾे तोखे? तूं गोराम खे हितां गिरफ़्तार करे नथो सघीं सूबेदार। रेस, ड्यूटी में अटका बहितर न आहे। को बि अटका न आहे। मां एसएचओ सां बि ॻाल्हायां थो ऐं डीएसपी सां बि ॻाल्हायां थो। जे हुननि चयो त मां पाण पेश कंदोसांसि। मुंहिंजो माण्हू मुंहिंजी ओताक मां गिरफ़्तार थिए, या बेइज्जती बर्दाश्त न कंदुसि। रेस, ज़िद न कयो। मां लिहाज़ कंदे मिंथ थो कयां। दबाव आहे मथां, असां सुभाणे तव्हांखे पछताइणो पवे। धमकी थो ॾी? तोखे तेल ख़र्ची ॾियां थो, बाक़ी माण्हू मां पाण पेश कंदुसि। ठीकु आहे, मां साहब वॾे खे चवां थो। जे माण्हू पेश न थियो त नतीजा अगरा निकिरंदा। अचो साहब, ना पुलिस ना बेइज्जती सी। ने ख़बर कना जोशन। चयमि त हलो। बहराम खान खे झुकाए नथो सघी। बहराम पारा ले बोड़े मारे। चाचा, चाचा, चाचा सुराब, चाचा अखियूं खोल। चाचा, चाचा, डॉक्टर बिलाई किथे हुदो? छा क्या वही ने चाचो हथ में निकरी। अकेलो छा क्या मुझा मालिक, छा कया मां? चाची उते माइन वाले वार्ड में, ही हिते खड़ी पिया। मालिक, पंहिंजे महबूब जे सदके हिननि खे तू ठीक कर त दादा जो कपड़ात गाए बजाए कया। असी असर सुराब ठीक आ, तू उल्को न कर। मसा अल्लाह तोखे हयाती दे। सुराब जो खैर आ। भला फकीर वेहे जा वञे। वञे ज़नाने वार्ड में छॾनि नथा। हल हल त डॉक्टर नाराज़ न थियनि। मां सिविल सर्जन खे चयो आहे मसाद जो इलाज चोट ते थींदो। वरी भी वनी मिलास तो भला फकीर वेही जा वनी के छदे। वाह मसाद वाह, फकीर मसाद के हर हाल में छड़ी दो।
मासा ते सभु दुख दर्द धरू त माली पाण ते खणंदो ठेकर वञे थो दवा जो बि बिलो करे फ्रूट जो बि बिलो करे बाक़ी ने दादन खे हीअं दोल वांगुरु वॼाईंदुसि दोल वांगुरु हा दादन पई या मूं पई ॾिसी रहंदुसि दादन खे मुझे साह मासी संभाल पानी सलाम जी भारत थे मासी 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 ॾिसी जा डॉक्टर खे अम्मा न्याणी औलाद नाहे आहे वो हर सोच है हर अना हर पाबंदी न्याणी मथा छो आहे पुत्राणी औलाद की को फर्क ना है ऐं धीअ धीअ दर्द जी काई में आहे धीअ मां तोखे घटि त कोन घुरियो आहे भायो आमा मूं बस जी ॻाल्हि कई आहे बस वरी मुंहिंजो हलियो आहे कॾहिं ॿुधाए कंवल औरत जी ॻाल्हि कर त असां वटि औरत जी अहमियत ई नाहे कोई औरत छो ॼाई अम्मा धीअ मां किथां आणियां इन्हनि सवालनि जा जवाब कंहिंखां पुछां अम्मा कंहिंखां पुछण जी ज़रूरत नाहे ज़माने जो इहो चरखो शुरूअ खां हलंदो पियो अचे ऐं हलंदो रहंदो अम्मा मुंहिंजो साह मुंझंदो आहे सोचींदे न सोच धीअ चई चई बीठी आहियां तुंहिंजी साॻी कार अम्मा मां न मरी वञा न कर इहे ॻाल्हियूं कंवल मरणो त आहे न अम्मा पर तूं न चओ मुंहिंजी दिलि ॾुखे थी अम्मा दिल त तॾहिं ॾुखंदी जॾहिं मां न रहंदमि मुंहिंजी कंवल मां तोखे काथे ॻोल्हियां कंवल मां तोखे काथे ॻोल्हियां मुंहिंजो जिगर जो टुकुर मां तोखे काथे ॻोल्हियां नाक छोराब तूं मूंसां नाक करे छॾियो डाणो तूं मूंसां नाक करे छॾियो
छो थी रोए अम्मा? मुझे दीन दुनिया में हिकिड़ो ई त भाव आहे। तोखे मुझी इज्जत खां वधीक ऐं कमल जी हयातीअ खां तोखे भाउ प्यारो आहे जंहिं मुंहिंजी इज्जत नीलाम कई। न इहो बि न सोचो त मां छा करे रहियो आहियां। मासूम जिंदगी साबिक़ कमल जी साया करे छॾियई। तोखे हुनजो अरमान नाहे? मोटी आई आहे कमल। हाँ ॿुधाए, मोटी आई आहे। सोहराब ऐं धाड़ो खे मारण सां कमल पहुची वई तो वटि। फैसलो भी थी सकियो थे। मां इज्जतुनि जा फैसला करण जो ईअं आदी आहियां जीअं कयुम। तू कठोर आई। कमल सही चवंदी हुई। तुझे अना जेकियूं रिश्ता नाता लिहाज़ ऐं लीका सभु ख़त्म थी था वञनि। इंसाफ़ वठे सां मारीस ना। मां भाउ आई। मां मां के छा चवां? तू मां खे बंदूक भरे हणण वारो आई। हण हण मूंखे बंदूक। खण बंदूक। हण सीने वारी। न हूंदसि न सूर सहंदसि। जॾहिं खां तू सामाणो आई तॾहिं खां सूर ॾिना अथई मूंखे। वो कमल कूकू कंदी वई। तू कॾहिं हुनजी कूक वरनाई? वरनाई बि छो? पंहिंजी ज़ात जी पूॼालीअ खे कहिड़ो कहल जो कंहिंजी कूक वरनाए। कमल कुरलाईंदी हली वई पर तू पंहिंजे साॻे हट ते क़ाइम रहे। नया हट ते बेवाजिबी थियूं आहिनि। बेवाजिबियूं। तू माण्हुनि खे माखी खाराई आहे। इंसाफ़ ॾिनो आहे। दादन दादन तू मुंहिंजे अंदर खे जीर ॾेई छॾिया आहिनि। मीरल कराची खणायो अथसि। बाबा साईं सनी हा ॻाल्हि कई। मीरल खे हक़ कान ॾिनो। मीरल साॼो हथ अथसि बाबा साईं। हींअर ताईं परवेज़ खान जे पारां इहो मीरल ॾो त लड़ियो आहे असां सां। मीरल मोटंदे मौत जी मेहमानी खाए। मौत जी खाईंदो बाबा साईं खाईंदो। मीरल केर थींदो आहे? ॾेडरी ज़ुकाम मौला जो शान आहे। जो ॿुध छोरीअ जो छा कई? बाबा साईं घणा मालिक ज़ाहिर थी पिया अथसि। को बि मालिक कोन्हेसि मूंखां सवाइ। चैन पारनि में मूंखे घुर्जे सिर्फ़ हिकु भेरो हवेली अचे पोइ पाण ई वापसीअ जो नालो कोन वठंदी। बाबा साईं मूं छा चयो? ठीकु आहे बाबा साईं ईअं ई थींदो। ख़ातिरीअ सां थिए गौर। हाणे ॻाल्हि ॿुधो बाबा साईं। खीसे में पई कान्हे जो कढी ॾियांव। हिकु पासे शोएब ॿिए पासे साबिर टे पासे बादल त चौथे पासे कासिम। चारई चौक बंद आहिनि बाबा साईं। थोड़ो वक्त लगंदो। उभरे उडारे खणाईसि। यो पासो खुलियल आहे। बाकी पासन के मां पाण मोड़ींदुसि। हवेलीअ जूं दीवारूं इंगियूं न त को बि गाट पाए न सघंदो। अम्मा अम्मा समझण जी कर। समझण वारी ॻाल्हि में परे थी वञी पवी। जेकॾहिं भेण मुमल राज़ी थिए थी त ठीकु न त या ज़बरदस्ती करण छॾ। ऐं माउ पीउ जे पुछण खां न रोकी मां। छो न रोकियासि? छो छॾियासि होॾे? मूंखे तूं सबब तूं ॿुधा। घणो गेलाड़ो थियो आहे चाची अम्मा। घणो गेलाड़ो थियो आहे तुंहिंजी इन सख़्ती जे करे। हर हर खेसि घरां निकिरण ते मजबूर थी करी तूं रुगो। तो ही जिद छो थी करे? ॿुधाए मूंखे ही छा असांजी वॾी आहे? अम्मा मञा थो त घर जी वॾी तूं आहीं पर वॾी जी नज़र बि त वॾी हुजण घुर्जे या न? सोराब वारा बराबरि असांजा दुश्मन आहिनि पर हिन जो त पीउ आहे न। नथी छॾियासि तूं तॾहिं त मुंहिंजी नज़र नंढी करी ईअं न? हा मां थोरो सोच।
थधे दिमाग सां थोरो सोच। जेकॾहिं उहे भेण मूमल खे तो ज़ोरी वठी आ त पोइ लांताणो न आहे। वञण न ॾींदीसांस एॾी वॾी वाग न ॾी सकांसि न। तूं बार बार ॾींदीअ त पोइ ॿुधाए कीअं वेहंदी? ॿुधाए न मूंखे। नरमी ज़रूरी आहे चाची अम्मा। ही नरमी जे लाइक़ी न आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, तूं पंहिंजी हद में रह। तोखे काज़िम सां वातोड़जण जो को भक न आहे। आहे चाची अम्मा आहे। मां तुंहिंजे पेरनि जी खाक आहियां। भेण मूमल जे लाइ थो कड़ा, इहो मां थो ॼाणा। मां बार बार नंग जे घरां निकिरण जे हक़ में न आहियां चाची अम्मा। तो मञाइसि न, या सॼी उमिरि मानियूं खाईंदी या न खुटाईंदी जा। हींअर आराम आहे, मां सम्झाईंदोसां चाची अम्मा। कोन्हे का आराम में ये सब ॻाल्हियूं कन ॾेई ॿुधंदी हूंदी आहे। मेसड़ी जेके तो खणी मां न ॾिनो आहे ऐं इन जो काज़िम ई मुक़द्दर आहे। चाची अम्मा, जेकॾहिं भेण मूमल न चाहियो न त काज़िम जो इहो मुक़द्दर बि नामुमकिन आहे। ॿियो त भेण मूमल खे छॾीसि त वञी पीउ माउ खे ॾिसी अचे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो वञ कासिम, आउं तोखे इहो सभु कुझु करे ॾेखारींदुसि। काज़िम कावड़जी वियो आहे, रुगो अचे त बिस्मिल्लाह करे मुकी थी विझा, पोइ ॾिसां त तूं कीअं थो रोकीसि। ऐं कीअं थी ही मेसड़ी इनकार करे, जेको ॾिस कहनी जी पाश करण में पूरो आहे। इनखे माउ पीउ खे ॾिसण जे लाइ छॾिया त यको वञी वीचारियूं ते वेही रहिया। न असुल बि न, ऐं कॾहिं बि न आऊं छॾिया। मरी वई आहियां जो इनखे छॾ वीचारी छम करे वीचारी वेंदी थाणो वटि। माठ करे वेह ते। तबियत कीअं वरिया मां? हाणे बहितर आहे, पर तकलीफ़ आहे। तूं ॿुधाए साबिर। छा ॿुधायां? तूं देर तो करी, ॻाल्हि गाटे खां चढ़ी वेंदी। यार मां देर छा में थो कयां? तोखे त सॼी ख़बर आहे मां धकिजी पयसि। अञा सही लिङे न आहियां, का मन में खोट अथई त ॿुधाए। शाबत अथई वरिया मां। जे मुंहिंजे नियत में खोट थियां त वरी तुंहिंजे दर ते अचां। तुझ क्यों तो ॾीं त लाओती न करे पी रहंदो। पोइ भली कोई जॾी से जे हा करे। भोग कयमि साबिर। ये भोगन वारियूं ॻाल्हियूं आहिनि। तोखे धके अला केरु वियो? मूंखे को शोभ ते, पोइ बि मूं ते शक। हाणे जवाब अथई, हाणे हा कर लाओतीअ खां त मञाए। साबिर यार ॿुध त सही। न मन त न मन, ख़ैर आहे, पर मां चाक थियो आहियां। वो मिठाई त वठंदो वञ न। मिठाई? हा, मां मरी बचियो आहियां ऐं नई ज़िंदगी मिली आहे। उनजी मिठाई त साबिर खे खाराइणी पवंदी न। हूअ बि मुंहिंजो ॿियो केरु आहे? किथे आहे मिठाई? ही वठ, मिठाई वठी खाइजांइ। शोएब न रो दिया, तोखे केतिरो रोकियो अथम, वरी तबियत बिगड़ी वेंदई। अम्मा दिल में वंदड़ दर्द जे दरिया जो मुंह मां काॾे कयां। समझा थी दिए। अम्मा समझी थी, मां तॾहिं त तोसां सूरत सलियां थी। जे वटि न दर्द आहे उहो ई दर्द खे समझे थो। अम्मा दुनिया जी कंहिं बि कुंड में वञ, कंहिं बि कुंड जे माण्हूअ ॾे वञ, दर्द
दर्द तो साॻियो आहे न। ईंदो ऐं नीपोड़ींदो आहे। नूरी, दर्द सां गॾु ख़ुशी बि हर हंधि साॻी हूंदी आहे। पाण खे ख़ुशि रखण जी कोशिश कर। अम्मा, दुनिया बि सहे न ख़ुशी। ख़ुशी त फरे ई कोन थी। रब केॾो बाज़ारो आहे धीअ, दर्द जे कुननि खां बि त कढंदो आयो आहे। माण्हू जीअण सिखे, तकलीफ़ सहण सिखे। अम्मा चवण सोलो आहे, पर सहण सुथरो नाहे। तूं बादल खे चयो न त शोएब जी जान छॾाए। नूरी न ॻार पाण खे चरी, ॻारण खे ॻारण सिख। पाण न ॻरे, मां शोएब जी कयां थो। नूरी बादल, तूं केॾो न सुठो आहीं, नियत जो साफ़ आहीं, तॾहिं त चयो अथनि नियत साफ़ मुराद हासिल। सुठी ऐं ऊची ज़ात मुंहिंजे रब जी आहे। नूरी, मां त हर वक़्तु तुंहिंजी ऐं मासी जी इज़त, ख़ुशी, सलामती लाइ सोचींदो थो रहां। शोएब खे छॾाईंदुसि। तूं दिलि जा कर नूरी, शोएब खे छॾाइण जी कोशिश कयां थो। रब तोखे ॼमार ॾींदो बादल। आमीन मासी। शफन यार, मां तुंहिंजो मयारी आहियां। चाचा, तव्हां मूंखे शर्मिंदो न कयो। चाचा, तो ते का बि मयार न आहे। तूं सिर्फ़ु ठीकु थी, बाक़ी दादन खे ॻोल्हे ॻोल्हे जेकॾहिं हुन जा गफ़ा न थियमि न, त मुंहिंजो नालो बि छफन छेर न आहे। यार, मां दादन ऐं शबाना जो बि मयारी आहियां। नाहे मयारी चाचा, तूं नाहे मयारी। तूं ऐं मूं खट मिठियूं कयूं, ज़ोर लाता मञो हुननि। अवल असांजो हक़ हुई। मां तोखे केतिरा चकर चवंदुसि, चाचा तो कमल खे नाहे मारियो, दादन जी पाण खे मोतबर सम्झण वारी सोच मारियो आहे। खट कयमि न चाचा, मूंखे शफन न सॾिजाए, न सॾिजाए। यार, मां इन्हीअ तो समय अची ईअं करे वेठुसि त मां मामू आहियांसि। मूंखे लेखण त ठहियो, पर पुटु गंदु छलींदो रहियो आहे। पाण आए न पेर ते चाचा, त गंदु कंहिंजे ज़हन में भरियल आहे। ख़ैर, भला थाणो जी ख़बर ॾे। ठीकु आहे चाचा, तव्हां उल्को न कयो। शफन यार, किथे ॾटो त न पियो नी? चाचा, चाचीअ सां एॾी दिलि अथई छा जो पंहिंजा सूर विसारे चाचीअ लाइ परेशान थी वियो आहीं? थाणो सां दिलि आहे शफन, वात जी ओली आहे। बाक़ी थाणो जहिड़ी किथां लभे, किथे निधणकी न थी वई हुजे। भरोसो कर चाचा, चाची सही आहे। निधणकी न आहे चाचा। छफन जहिड़ा छेर संदसि धणी हूंदा त चाची निधणकी हूंदी? चाचा, तव्हां सिर्फ़ु ठीकु थियो, बाक़ी दादन खे दारू सेखारियो। ख़बर अथसि मुंहिंजी त छफन